वरी जो जुदा थिया त अॼु ताईं गॾु थी न दरबार वली में आया हुसैन अंदर दाखिल जो सलाम कोई न उठे ज़ाकिरीन पढ़ना है हुसैन है सलाम कोई न उठे ये माँ भी थी ना दरबार में भी रहे है रोबे मोहम्मद शबीर अंदर दाखिल तो सभी का कुर्सी इलैया जब्ना रसूलुल्लाह इलैया जब्ना रसूलुल्लाह मौला तलवार जी नोक ते हुसैन के कटे फरमाइंदा छोकरा वली लफ़ज़ हुसैन पढ़ियो मुख़्तसर कंदो अल्लाह फरमाइंदा मां चेहरो यजीद चेहरे थी पई न कर रात के टाइम दरबार में घुराए खुलो मैदान हो गया कि दुनिया के दसिया तो बैयत जो हकदार की हो अयासा हुसैन हलियो मरवान इशारतन चयो तां सभिनी खे ख़बर आहे हुसैन वरी हीअं अकेलो हथ न ॾे अकेले जो नाम आयो शबीर हिकु लफ़्ज़ चयो आहे यब्न सरकार ने जो तर्जुमो हुआ इन करे सवली ज़ुबान में चवां वो तलाक याफ़्ता मां जा पुट औरत जा मुझे माने अल्लाहु अकबर अकबर की रे पूरी नदी 50 जवान दरबार में दरवाज़ो टोड़े अंदर आए इन इलाके वारा ॿ जवान आहिनि जेके अॻ में पिया ॻाल्हाइनि हिक जो नालो सज्जाद ॿिए जो नालो अब्बास भाई अॻियां अचनि था पिया तलवारूं निकिरनि हर चवंदा था अचनि केरु आहे हुसैन जे सरे अक़दस जो नाम को काॾे लिखण लॻो हुसैन गाज़ी ऐं सज्जाद जे हथ ते सीने ते हथ ये लफ़्ज़ मुंहिंजा आहिनि जेके मां थो चवां मुमकिन आहे अब्बास ऐं हुसैन सज्जाद खे चयो हुजे तुंहिंजे जंग करण जी हीअ जॻह न आहे तूं बाज़ारनि में विढ़ंदी मुमकिन आहे अब्बास खे चयो हुजे तोखे चुप करे दुनिया छॾणी आहे नाने जो शहर आहे हिते विढ़णो कोन्हे मौला मुंहिंजी ज़िंदगी में तव्हांजे सरे अक़दस जा नाम खजनि हुसैन जवाननि खे मोटायो जेॾी महिल मोटी अचनि पिया अजीब मंज़र हो जेके अचनि पिया चौधारी हा हाणे जो वञनि था सभिनी जी गर्दन लुकियल अखियूं ॻोढ़ा हुसैन अॻियां रोंदो थो अचे चवण पोयां रोंदा था अचनि सैयद जा मकान इहो मुंहिंजो इहा राति कहिड़ी हुई सौ कम 28 वरी ॿुधो जो सॼो कम 28 रजब जी राति न थियो चढ़ी जी शाम 27 जी राति सुबह जो टाइम आहे हुसैन वेठो आहे इबादत गाह में मुझे ज़ाकिरी में न को वॾो को जुमिलो कोन्हे शबीर वेठो तो सोचे एॾो नाने जो शहर आहे हुन अल्लाह जो दीन शहर में तो रहा नाने जे में तो दीन नथो बदिले जे वञा तो ज़ैनब अकेली आहे ज़ैनब खे वठी तो वञा तो जेका राति जो नाने जे थी वञे इहा बाज़ारनि में कीअं मिले मदीने का जमान सभिनी सां मीटिंग थी पंहिंजे ख़ानदान जे ज़माने सवली ॻाल्हि कान्हे जेका मां पढ़ां थो या हीअ अचानक जी ॻाल्हि कान्हे का बसि हुसैन हलियो मीटिंगूं हलनि थी पयूं आख़िर में इब्न अब्बास आयो इब्न अब्बास रिश्तेदार आहे न
पर रिश्तेदार खां में अली जी थी के पर मारे ॾिसो ये कमरो अगले जे विच ते चादर हेॾा ज़हरा जी थी इब्न अब्बास शबीर के कदमनि ते हथ रखे मुझे सिर्फ लफ्ज़नि सां गॾियो वञे शबीर जे कदमनि ते हथ रखी चए थो वतन न छॾ तोखां पोइ मदीनो सुञो आहे हुसैन तुंहिंजे करे मदीनो आबाद आहे बर्बाद थी वेंदो कि वञणो अथव त यमन हलिया वञ मौला जन फरमाइनि था वतन छॾणो आहे कंहिंजे वतन ई छॾणो थी त इमाम आहे तुंहिंजे अॻियां ॿियो त कुझु नथो पुछी सघां हुसैन पोइ ईअं कर अकेला वञो ज़ैनब खे न वठो ओ ख़ैर परवारो ज़ैनब जे वठण जो नाम जेॾी महिल न अली जी धीउ अंदरां ॿुधो त हुसैन खे चवे थो ज़ैनब खे न वठी वञो साईं पाण थी अंदरां ॻाल्हाए इब्न अब्बास तोखे ख़बर आहे मां जी सघंदुमि हुसैन जिया पे जो नारो हुसैन करे कई तैयारी रात जो टाइम शबीर फरमाए तो ज़ैनब नाने से मिली आखिरी रात समझिए मदीने की जमीन करे हुसैन जा कदम थी जुमे करे ज़ैनब जा कदम थी जुमे खबर नबी ते आया हुसैन हज़रत की फरमाइंदा नाना तो जो दीन बचे मामो किरण मयो नबी फरमाए तो हुसैन बचना मुझो दीन मुझी शरीयत अल्लाह जो दीन पाणी न बचंदो तू गलोले सर दे ज़ैनब पुरकोले तू शहादत मान ज़ैनब कैद थी बाज़ार में वञे हुसैन नाने को मोकिलाए ज़ैनब नाने को मोकिलायो हुसैन घर छॾे आयनि शायद इन्हें को वॾो कोई जुमिलो न हुजे हुसैन हाणे अकेलो कॾहिं वॾे भाउ जी क़बर ते थो मां सिर्फ़ सोचां थो वेठो अल्लाह करे वॾे भाउ जी क़बर ते अची बैत रखी चए थी ओ हुसैन फरमाए थो हसन भाउ तुंहिंजी लाश में तीरन लॻण जो दर्द खयूं थो वञ पर एतिरो ॿुध पोइ नाने मां जे सभु थियो मां ओॾे थो वञा चारे ग़रीब सां कोई कोन हूंदो मां चवंदो आहे कोई जेको मुंहिंजी मदद करे हसन भाउ तुंहिंजी लाश मां तीरन कढण वारो भाउ बि हुयो भेनर बि हुयो मुंहिंजे त तीरन कढण वारो ही जेको जुमिलो थो चवां अॼु ताईं मुमकिन न पढ़ियो हुजे कंहिं हुसैन सिर्फ़ वॾे भाउ वटि न आयो इहो सभु चुप करे सिर्फ़ वॾे भाउ वटि न आयो उन नंढड़े भाउ जी क़बर ते आयो जेको मोहसिन दरवाज़े जे सरन जे टाइम शहादत माणी हुई उन नंढड़ी क़बर के भाकुर पाए चए तूं बि दुनिया मां हलियो वे मचंद बचंदो मुंहिंजो बि कोन तूं दुनिया में अख न खोली मुंहिंजो गले में तीर सहंदो मां ॾिसंदी भेनर हुसैन सभिनी ॾे वियो जेॾी महिल मां ॾे हलियो परंदा इहे थो वञे जीअं नंढड़ो ॿार मां ॾे वेंदो
मोकिलाई सुनियो ये पवाजी बच्चो मां संगत कब्रे ज़हरा संगत शबीर सुनियो पवा पे तो राज है न्याद जो गालियों करे अली दी जो देन दी हुसैन के बार-बार पैदी बाहर निकले पैदी हर कुछ से अब्बास रोई के तो आका दादी कहीं के गोले फरमाए दी जल्दी वन मुझो हुसैन लायो जमानो दुश्मना मुझो गरीब अकेला वाला की देर गुजरी हुई मैं हुसैन नथी दिसा अचो सब अर्ज कयो आका दादी अन्या त मदीनुआ पकड़ा कन ठई नथी सही सके खुशी भयो दोनों के नेदात किया हुसैन मोटियो फरमाइंदा अब्बास हाने बदादारन के बिहार बदादा और जनी मरबे अंदाज़े अंदाज़ में दावे मन जो कहीं बीबी के कासिम सवाल तो करे कहीं बीबी के अकबर सवाल तो करे कहीं बीबी के गाजी सवाल तो करे हुसैन कुर्सियत बैठो आ समझ लो घर में रोंदो जी अलीद धी दी आमद दी शबीर कुर्सी चली विखुमाग ते खई जी जो हश्मिन जो फेरो निकली हुसैन रोंदो रोंदो वेठी रहियो अब्बास पुछो मोला भी हो चता फरमाइंदा जो केतरा गडायो जाने निहार दी करो भात नजर तेज करो बाटियो लेकिन वो जाई मीलो जाने निहारी दी करो अकबर जो कातिल हुदो करो ज़ैनब दी तरह लुटन वालो हुदो अली दी जो दिया है कोई देखो चादर ने मानवी दी दिया अब्बाओ का काफिलो हला है काफिलो हलियो एक मोड़ दो मोड़ तीन मोड़ ते आया या गादी को हकल रनी हुसैन मदीनो बर्बाद सोचे मौला फरमाइंदा शागाना जदो कोई ते निहार सबरा रदी थी चई दीवार साथ हल्दी तेरे थी कुल बोलू सब मिलियो वनो ओरी मोटा लाइना ओ मजा गरीब बाबा हुसैन काफिलो बिहारियो उठंदा लक्ष्मी ज़हरा जो दिया नोहर जुमलो आखिरी तो जवान के मुकाम दिया आया सैयद जा मुकायो जनाबे सोहरा ही कहीं कभी भी शामिली यही मर जनाबे रबाब जो रवायो ही भाकुर जो भागई दामन मसक आया से जो दिखई सकीना लिखी रोई जदी भे